सिंध जी सौगात बूरी। बूरी जंहिंखे सिंध जे मुख़्तलिफ़ हिसनि में बूरानी या बूराणी बि सॾिजे थो, इहा सिंध जे ढंढुनि, ढोरनि ऐं खॾुनि में आम ऐं पंहिंजो पाण थींदड़ पन या ॾीर जे गाह में थिए थी। पन जे गाह में मकईअ जे संग वांगुरु संग थिए थो, जेको बूर झलींदो आहे। उन बूर में अटे जहिड़ो पीलो बूरो थिए, जंहिंखे मख़सूस मरहलनि मां गुज़ारे उन मां बूरी तयारु कई वेंदी आहे। हेठियों संग बूरीअ खां ख़ाली थींदो आहे, जंहिंमें पन जो ॿिज थिए। अक्सर करे मलाह पखनि वारा विहाणनि में कपह जे बदिले इस्तेमालु कंदा आहिनि। बूरी सिंध जे मिड़नी भाङनि में ठाही ऐं वापराई वञे थी। पन जे बूटे मां निकितल बूर खे मूड़ियुनि में बाफ़ ते ओॿारे ॻंढा ठाहींदा आहिनि। बूरीअ जा साल में 2 फ़सुल थियनि था। पोरियत गप चिक में बीठल पन मां बूरी रोड़ींदा आहिनि। पाणी ऐं गप में मुख़्तलिफ़ जानवरनि ऐं जीतनि जो ख़ौफ़ बि हूंदो आहे। उन्हनि ख़तरनि हूंदे बि मिसकीन माण्हू पंहिंजे पेट गुज़र लाइ बूरी लाहिण जो कमु कंदा आहिनि। बूरी लाहे उन्हीअ खे ख़ुश्क थियण लाइ रखंदा आहिनि ऐं पोइ कंहिं सन्हे कपिड़े में छाणे उन मां हेॾो अटो कढंदा आहिनि। बूरी रंधण लाइ सभ खां पहिरियां ई छाणियल अटे खे कपिड़े जा नंढड़ा टुकड़ा खणी उन में बूरीअ जो अटो ॿधी मूड़ियूं ठाहे रखंदा आहिनि। उन खां पोइ हिकु मट में जंहिंखे तरे में सोराख़ हूंदो आहे, उन सोराख़ ते काठियुनि जूं टुकड़ियूं रखी उन मथां बूरीअ जूं मूड़ियूं रखंदा आहिनि। तंहिं बाद देगिड़ीअ में कुझु पाणी विझी ऐं उन खां पोइ देगिड़ीअ खे बाहि ते रखंदा आहिनि ऐं उन जे मथां उहो बूरीअ वारो मटु रखी विथीअ खे आली मिटी या कपिड़े सां बंदि कयो वेंदो आहे त जीअं बाफ़ ॿाहिरि ख़ारिज न थिए। जॾहिं पाणी टहिकंदो आहे त उन जी बाफ़ सां बूरी रंधिजी तयारु थींदी आहे। उन्हीअ खे बाहि तां लाहे ठारे पोइ कपिड़े मां कढंदा आहिनि त उहे अटे मां फिरी हिकु बाल वांगुरु ॻोढ़े जी शक्ल अख़्तियार कंदियूं आहिनि, जंहिंखे बूरीअ जी टिकी चयो वेंदो आहे। हर साल जीअं वापारु थींदो आहे बूरीअ जो, उहो असांजा दोस्त दुबे मां पटे ईंदा आहिनि। खामनि जा मतिलबु मछीअ तलावा हूंदा आहिनि, उन मां पटे करे खणी ईंदा आहिनि। घर जेको आहे सुकाए करे कलाइनि ते ऐं छाणे करे पोइ असांजे पाउंडर उन जो खणी ईंदा आहिनि। पोइ उन्हनि जो पाउंडर असां उन्हनि खां वठंदा आहियूं पंहिंजे रेट जे हिसाब सां। जीअं तव्हां महिनत ॾिठी, जीअं पहिरियां छाणींदा आहियूं कूलर में, वरी बि हिन बूहो निकिरंदो आहे। खटनि ते सुकाईंदा आहियूं, कलियुनि ते सफ़ा हिनखे बिल्कुलु कड़क करे सुकाईंदा आहियूं। उन खां बाद में बाहि ॿारींदा आहियूं, पाणी गरम थींदो आहे। ईअं कपिड़े में जीअं असां ॿधी तव्हां पहिरियां असांजो विडियो भरियो, कपिड़े में ॿधी करे वरी मट विझी करे असां पचाईंदा आहियूं। इहा असांजी महिनत आहे। ऐं उन खां अलावा असांखे जीअं मटु लहंदो आहे त उनखे पख जी ज़रूरत पवंदी आहे। पखो मथां हलाईंदा आहियूं छो त ख़ुश्क आहे। ऐं असांखे वठंदा बि ड्राई फ्रूट वारा आहिनि, माना ख़ुश्क मेवो आहे, हिनखे पाणी वग़ैरह न लॻे। पोइ इहा असां जीअं पखे ते लाहींदा आहियूं ऑटोमेटिक उहा ख़ुश्क थी वेंदी आहे। इहा हर साल जीअं असांजी रोज़ी आहे, बजड़नि जी आहे, रोज़ी कंदा आहियूं। पाण बि पटींदा आहियूं, स्टार्टिंग में जीअं शुरू थींदी आहे। वरी जेको आहे सो वापारु कंदा आहियूं। दोस्त खणी ईंदा आहिनि असांजा ॻोठनि मां, असांजा दोस्त खणी ईंदा आहिनि ॻोठनि मां, या असां परे परे खां बि खणी ईंदा आहियूं। जिते जिते दोस्त असांजा हलाईंदा आहिनि, फ़ोन ते राब्तो कंदा आहिनि, साईं असां बूरी पटी आहे, अचे तव्हां असांखां बूरी खणी वञो। पोइ उन्हनि खां असां पंहिंजे रेट ते बूरी खणी ईंदा आहियूं। असां हीअ महिनत कंदा आहियूं घर में। जीअं असांजी महिनत हिकु लहंदी आहे अप्रैल में, ॿियो हिन जो फ़सुलु लहंदो आहे अगस्त में। जेको अप्रैल में लहंदो आहे त इनशा ताला इहो 20-22 ॾींहं हलंदो आहे। 4-5 अप्रैल ते लहंदो आहे, मई में ख़तमु थी वेंदो आहे। ऐं हुन खां अलावा अगस्त में जीअं लहंदी आहे, शुरूआति थींदी आहे अगस्त जी, तक़रीबन 10-12 अगस्त शुरू थींदी आहे। इहा अगस्त सेप्टेंबर अक्टूबर ताईं हलंदी आहे, 2.5-3 महीना। सिंध जा माण्हू बूरी हिक ॿिए लाइ सूखड़ी पाखड़ीअ तौर बि कमु आणनि था। तिबी लिहाज़ सां दवाउनि में पिणु इस्तेमालु थींदी आहे। ख़ासि करे दस्तनि जी बीमारीअ में अक्सीर सम्झी वेंदी आहे। उन खां सवाइ पेट वारियूं औरतूं बूरी वॾे शौक़ सां खाईंदियूं आहिनि।